झंपीर जड़े शहर में ही डॉक्टर लखमीर पालारी जो एडो वडो पंडाल सजायल है वो डॉक्टर लखमीर पालारी जे सबब जे करे दुनिया जा रागी शायर अदीब दानिश्वर साहब भी कड़ा थे ॾिठो वञे त हिकिड़ो ॻोठाणे इलाइक़े में पसमंदा इलाइक़े में झंपीर जड़े शहर में एडी वॾी तकरीब मां ज़िंदगी में सुठा मेड़ा कठा आहिनि पर ही सभिनी खां आला ऐं मोतबर मेड़ा को ॾिठो आहे मां तमामु वॾो मेड़ा को सुठा रागी सिंध जा हिन में शरीक थियल आहिनि ऐं ही पंहिंजो डॉक्टर लखमीर पालारी भी बीठो है ही सूफ़ी फ़कीर ॻाइण वारो आहे हिन ॾाढो लाजवाब रागी आहे ऐं थी सघे थो कुछ शयूं रिकॉर्ड कजनि लखमीर पालारी ही डॉक्टर है जैसे प्रोग्राम खे सजायो आहे ही मथे अचे पियो स्टेज ते ही वो माण्हू आहे जंहिं प्रोग्राम खे रसायो आहे ऐं मां सम्झां थो कोई एतिरो घटि में घटि 4-5 हज़ार माण्हुनि जी मानी करणु डिसिप्लिन सां ऐं मानी भी सभिनी खे हिकु जहिड़ी इहो नामुमकिन जहिड़ो शइ आहे शादियुनि में भी चयल हेॾे होॾे घणेई थी वेंदी आहे अठ मथाई पर हिन पंहिंजे हेॾे सारे प्रोग्राम में ज़रिए